अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजे नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा मंठार के शेर दिल मारींदो या मंठार के मारींदो मल्हार। ने सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात ॾे। जीअं त ईंदड़ एपिसोड में तव्हां ॾिसंदो त मल्हार मंठार खे मारे छॾींदो वरी बालाज खान जे चमचे खे, छो जो उहो उन ॻाल्हि खे पसंदि नथो करे त हुनजे प्यार यानी कि राबेल खे कोई बुरो भलो चए। ऐं ईंदड़ एपिसोड में तव्हां ॾिसंदो त मल्हार मस्तु उनखे वॾेरे बालाज खान खे मारे छॾींदो ऐं शेर दिल बि हुनजी साथ ॾींदो। शेर दिल जॾहिं बालाज खान सां सीनो टकाईंदो त ओॾो सारंग खान वारा बि हुन सां गॾु थींदा, हुनजी हिमत अफ़ज़ाई कंदा। ॿिए तरफ़ तव्हांखे दोस्तों ॾिसण वाटा मिलंदो त हिन ड्रामे में तमामु ज़बरदस्त मज़ो थींदो ऐं हिन में कुझु नवां अदाकार बि ईंदा। दोस्तों हीउ ड्रामो तमामु सुठो थियण वारो आहे। हिन में कुझु ख़ासि अदाकार बि अची वेंदा ऐं हिन ड्रामे खे हाणे पुॼाड़ी ते आंदो वेंदो। ऐं तव्हां ॾिसंदो त गमदिल बि राबेल खे वठण खां इनकार करे छॾींदो। दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं मुंहिंजो रिपोर्ट अव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन पे ऑल करे छॾींदा, छो जो दोस्तों ही तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।